कोसकी वेझो तालीम खाते जे अमलदारन सोशल मीडिया जे खबरुन जो नोटिस वठंदे 7 वरियन खां बंद पयल स्कूल खोलराए छॾियो। ॻोठ सोनो खान सियाल में 7 वरियन खां बंद पयल स्कूल तालीम खाते जे अमलदारन खोलराए उस्ताद ऐं ॿियूं सहूलियतूं ॾियण जो ऐलान कयो आहे। तालीम खाते जे अमलदारन ऐं ॿियनि सहाफ़ियन खे ॿुधायो त स्कूल जी इमारत जो कम कराए मॉडल स्कूल बणायो वेंदो। आला इख्तियारन सीएम साहब जो नोटिस वरितो, कमिश्नर डीसी साहब सां ॻाल्हायो, उन्हनि मूंखे हिदायत कई, हिते आयो आहियां। असांजो टीओ प्राइमरी साईं उहो बि आहे, टीचर बि वठी आया आहियूं। ॿार ॻोठ त वॾो आहे पर हिते रुझान घटि आहे, उनखे थोरो सेंसिटाइज़ करियूं था, ॿारनि खे छॾनि। वॾो ॻोठ आहे, हिते कम्यूनिटी मल्हान जी घणी आहे, त उन्हनि खे चऊं था इनशाला सुठो स्कूल हलाईंदासीं। थोरी घणी मरमत जी ज़रूरत आहे, उहा बि कराईंदासीं। इनशाला हिनखे हिकिड़ो मॉडल स्कूल ठाहींदासीं। ॻोठाणनि जो चवणु हो त हू ज़िला इंतिज़ामिया जा थोराइता आहिनि, जन स्कूल खोलरायो उम्मीद त ॿारनि खे बहितर तालीम ॾिनी वेंदी। साहब जा जंहिं जेको नोटिस वरितो ऐं हिन ज़िले इंतिज़ामिया लाइ जंहिं जेको नोटिस वरिती, असांखे ॿारनि जो स्कूल जो 7 साल खां बंदि पियल हो, उहो आया ऐं असांखे अॼु विज़िट करे ऐं असांजे ॿारनि जे लाइ जेको बि हो ऐं ॿार आया स्कूल में वेठा अची ऐं जेके बि इनमें शयूं घुरिबल हुयूं उन सॼो नोटिस वठी लिखी पढ़ी करे विया आहिनि। ऐं महिरबानी करे असांखे इहा उमेदु आहे त 2 खां 5 ॾींहंनि जे अंदरि जेको बि मटीरियल या जेको बि कुर्सियूं वग़ैरह या कूलर वग़ैरह खुटल ॾेई करे असांजो स्कूल स्टार्ट कंदा। असीं शुक्रगुज़ार आहियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।